लीलाशा 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 तू है शाहो कशा। साईं जो भजन कीअं लॻो? बढ़िया आहे न? सॼो भजन बि ॾिसूं था, पर वीडियो में पहिरीं ॾिसूं था अॼु जी वाणी। जय राम जी की। अॼु तारीख़ 15 सितंबर। स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अॼु जो विषय आहे शरीर गंद सां भरियल। स्वामी लीलाशाह महाराज जिन चवनि था त असां मां हर हिक जो फर्ज़ आहे त पाण सुञाणूं असीं खंगारनि रत ऐं रोग सां भरियल ही शरीर कीन आहियूं। जितां ॾिस उतां रोग पियो निकिरे। वात मां खंगारा, नक मां गोबा, अखियुनि मां चिपियूं, कननि मां मल ऐं गुजन इजवनि मां मल यानी विष्टा ऐं मूत्र पियो निकिरे। सॼो शरीर इन ई गंद सां भरियो पियो आहे। जय राम जी की। भगवान श्री शंकराचार्य था फरमाइनि त जेको पाण खे शरीर थो सम्झे सो करोड़नि गुणनि जी हया जो पाप थो करे। जय राम जी की। जेतिरी थी सघे ओतिरी ॿियनि जी भलाई करियो। जय राम जी की। सतगुरु दीन दयाला तू है सबका रखवाला। सतगुरु दीन दयाला तू है सबका रखवाला। तेरे ही दम से है सारे जगत में उजाला। लीलाशा 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 तू है शाहो कशा के सतगुरु लीलाशा। तू है शाहो का शाह के सतगुरु लीलाशा। तू है शाहो का शाह। धरते हैं तेरा ध्यान हम के मिलकर धरते हैं ध्यान हम के सतगुरु लीलाशा। तू है शाहो का शाह। धरते हैं तेरा ध्यान हम, धरते हैं तेरा ध्यान हम। सतगुरु। जय राम जी की। आशा है कि तव्हां सभिनी खे असांजा वीडियो जरूर पसंद आया हूंदा। त तव्हां हिन वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर भी जरूर कयो। ऐं